अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मां यहाँ फ़क़ीर सफ़दर अली हुसैनी दोस्तों जीअं त अव्हां सभिनी खे हिन ॻाल्हि जी ख़बर आहे, अल्हम्दुलिल्लाह अब्बा साईं मुर्शिद हुसैन कब्बर शरीफ़ वारनि जी दुआउनि सां, शेर हुसैनियत जी दुआउनि सां मूं कुझु टाइम पहिरियां हिकु मकतबत लिखी हुई मौला अली साईं मुश्किल कुशा जे शान क़दस में, जंहिंजी ॿोल इन तरह सां हुया त जेसी ताईं हयाती आहे ज़िंदगी पंहिंजी बाक़ी आहे, नारो दम दम हणंदासीं असां हैदर हैदर चवंदासीं। उन खां बाद में उन जी मक़बूलियत खां बाद में तमामु घणे तइदाद में हू असांखे व्यूज़ मिलिया हुया ऐं लाइक्स मिलिया हुआ ऐं तमामु असांजी मक़बत मक़बूल थी हुई। उन खां बाद में वरी हींअर 2023 जी स्टार्टिंग में जेकी असीं मक़बत लिखीसीं नूर अहमद गिलाल जी आवाज़ में, हैदर वारा मौला अलीअ वारा लॻाईंदा हैदर जा यार नारा, अल्हम्दुलिल्लाह उहा बि थोरे टाइम में बल्कि महीने जे अंदरि तमामु घणी उन मक़बूलियत हासिलु कई आहे ऐं लखनि जी तइदाद में उनखे व्यूज़ मिलिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अव्हां खे इन ॻाल्हि जी इतलाह कंदा हलूं त हींअर वरी असांजी नई हिकु मक़बूत अची रही आहे जंहिंजा ॿोल कुझु हिन तरह सां आहिनि। हैदर हैदर ॿोली पंहिंजी हैदरी नारो लॻायूं छाजे लाइ शर्मायूं। अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ताला ही असांजी मक़बत अन क़रीब थोरे टाइम में रिलीज़ थियण वारी आहे जेका अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। ही अब्बा साईं जे नज़र करमा ऐं शेर हुसैनियत जी दुआउनि जो असरु आहे जेका मूं गुनहगार बदकार खां मौला अली मुश्किल कुशा जो शान अक़दस लिखाइनि था पिया। अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ताला अन क़रीब असांजी ही मक़बत नूर अहमद गिलाल जे ई आवाज़ में